ॾिस तोखे आउं जीअं सम्झायां थो न तूं टिकटॉक ठाहींदो ही ख़बर आहे मूंखे बाक़ी जेके डायरेक्शन में जेको आहे न कीअं तो ते फेस ते कैमरो अचे पोइ तोखे उहा ॾेखारणी आहे पंहिंजी क्वालिटी। ठीक है तव्हां सीनियर आहियो, तव्हांजो यूट्यूब ते वॾो चैनल आहे। हाँ ॾिठो आहे तव्हांखे। ते तव्हांखे जेको आहे न ईअं सेटअप सां अचिणो आहे। ठीक है ख़बर न आई कहिड़ा इहो जेको आहे तव्हांखे सॼी डायरेक्शन आउं ॿुधाईंदसि ऐं फिल्म जी जेकी बि स्टोरी आहे तव्हांखे आउं ॿुधाए छॾंदसि। तव्हांखे हीरोइन सां गॾु अचिणो आहे। ये डिस्टर्ब तो बाबा वही के नहीं बाबा छा आहे? पठान हो बाबा, पठान। क्या काम है? ये फिल्मों की बातें कर रहे हैं। बात कर रहा है मेरे से वो। मेरे को भी शौक है यार फिल्मों का, मैं भी हीरो बनना इनके चाह रहा हूँ। समझाई बाबा तोखे जेको आहे न हाँ। तोखे चांस कोन मिलंदो। सिंधी कौन इंडिया इनके पठाना खरदिमा माँ पे मालूम। ये नसू हाँ? नसवार माँ पे अरे नसवार ते हेठि रख इनखे जो नसवार ते ये नसवार ये फिल्म सही ठाहींदो। सही सही। ॾिस सीधो 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 फिल्म जे लाइक़ कोन आहीं। तूं गॾा गाॾी हलाइण जे लाइक़ आहीं। तूं हरू भरू फिल्म न ठाह। इहो गधा समझता हो गधा? ए भाई मैं फिल्म बनाता हूँ, गधा को छोड़ मैं सही फिल्म बनाता हूँ यार। कोई एडिटिंग बताओ मेरे को, कोई ट्रिक बताओ, मैं करके दिखाता हूँ। बाबा हिन पंहिंजी फिल्म में हिनखे बि वठूं था, ठीक है हिनखे किरदारु ॾियूं था पंहिंजो। इनके छा कराइणो आहे? हैं छा कराइणो आहे इनका? हिन तुंहिंजे पोयां पोयां हलणो आहे। अच्छा स्लो मो में। हा ठीक है तुंहिंजे पोयां पोयां हलणो आहे भाई इसके तुम तव्हांखे हलणो आहे हिन जे पोयां पोयां। पोया पोया मैं नहीं समझता हूँ, सीधा फिल्म बनानी है। पोयां पोयां हलणो आहे। नहीं नहीं बाबा, पोया पोया नहीं समझता हूँ मैं। ऐं हा। हल हिकिड़ो ॿियो बि आहे, हिकिड़ो ॿियो हिनखे किरदारु ॾेई था छॾियूं। हाणे छा ठीकु आहे, ठीकु फिल्म आहे। ठाहियूं पिया त भाई बाबा बहुत सारे फिल्में बनाए। ये एक्टिंग मत करो। कर ऐसे ऐसे पकड़ के जो ना बंदे को उड़ा दूंगा ऐसे। अरे बना ये क्या कर रहा है? फिल्म बना रहा है तू, उसको गलत मत बोलना। मिस्टर यो पठान किथां आयो आहे यार? किथा आया तू? हलू बुलू फिल्म में ला तो वट्टी इनके फ्लॉप थी नहीं पांजी फिल्म यार। बाबा हिनखे किरदारु ॾेई था छॾियूं न। बाबा तोखे वेणो आहे, तूं कंहिं फ़क़ीर थी वेणो आहे। तोखे ख़ाली बसि तुंहिंजो किरदारु आहे अल्लाह जे नाले ते रुपयो ॾे बसि। समझिए? नहीं बाबा मैं फकीरों वाला, मैंने परसों फिल्म बनाया था, मैंने यहाँ से अरे बड़ा बटन तो तोड़ी, बड़ा बटन तो तोड़ी था। अच्छा बड़ा ही खुदा। फिल्म बनानी है, असली वाला भकीरने को नहीं बनाना है, फिल्म बनानी है तेरे को। अच्छा समझ गया। बताओ सेन बताओ मेरे को, क्या करना है मेरे स्लो मो वालों के साथ है। बाबा तोखे छलोमो वारो किरदारु ॾियणो आहे। तोखे छलोमो में ॾियणो आहे अल्लाह जे नाले। करके दिखा, एक्शन करके दिखा जैसे ये बोल रहा है तेरे को। हाँ। स्लो मो में हा फ़क़ीर जेको आहे न पठान फ़क़ीर पहिरीं दफ़ा ॾिठो ये आहे। प्रोफेशनल फकीर है वाह। तोखे भाई मैं नहीं बनाता हूँ ये भाई, मैं तेरे को बोलो मेरे को जो है ना बक्सिन वाली फिल्म बनाना है, ऐसे बक्सिन अरे वाली- बटन तो बना। अरे केड़ो ऐसे बनाना है मेरे को फिल्म। अरे बनाई केड़ो पठान आयो आहे। अरे बाबा तुम जाओ, ये देखो तुम इधर हलो। नहीं बाबा मेरे को फिल्म बनानी हो। अरे बनाई करेगा तू अन्या था इन साके तू था तो के खबर पई। बाबा मारो इसको, मारो इसको। अरे तू जा